राधा अजी तक कुछ समझा अंजलि जी हालत छा थी वही है हलण खां भी लाचार थी वही है के नियाणी सा ये कौन कबो है पाण में जानन ज़ाल है मुर्स असां जो छा वने पेंजो कम ना है विच में अचण राधा असां आखिर घर जा वडा आयूं ऐं पंहिंजो फर्ज है अजी तक समझाइण आऊं अजी तक अञा कुछ चवाई कोन तू पासो खणियो बियो रही आऊं पासो किए न खणा आऊं आखिर उन जी मां आया राधा औलाद जो पासो भले खणजे पर माइट जो फर्ज है औलाद के समझाइण गलत 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 हुंदो है सही सही हुंदो है ये औलाद जी गलती ते माठ करे वेण नामुनासिब है माठ भली थई हींअर औलाद के चवण जो टाइम ना है ॾिसी पियो कॾहिं मुर्स ज़ाल खे छॾियो अचे ऐं कॾहिं ज़ाल घर छॾियो वञे इन करे चवां थी माठ भली अथई अगर कुछ थी वियो न सॼे खानदान जी ख्वारी आहे अंजलि वेचारी सूर भी खाए इन खां त चङो आहे हलियो वञे पंहिंजे घर घट में घट ज़ुल्मन खां त बची पवंदी पुट अची थो कॾो को अंजलि के घर छॾे अचे आ पर हू इन खानदान जी इज्जत खे तो ॾिसे वाह 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 जो तो इज्जत के ॾिसे इहा खानदान जी इज्जत उहा हूंदी आहे जंहिं घर में औरत जी इज्जत ऐं एतिराम हूंदो आहे पुट अची त आऊं सोचा पई त अंजलि के घर छॾे अचूं पुट अची दे आऊं काफ़ी ॾींहंनि खां सोचां पियो त अंजलि खे तूं पंहिंजे घर छॾे अच कुछ आराम करे ऐं सुकून जी साह पटे ऐं भेरू भी बार बार मूंखे फोन करे रहियो आहे न बाबा न का जरूरत ना है घर की इज्जत घर में रहे तो बेहतर है पुट अची त तुझो भी खबर ना है का गाल समझे ही नथो आऊं त चई थकजी पई आया सॼो ॾींहुं अंजलि जी वकालत पियो करे बस बाबा अमा ॾिसो मुझो ऐं अंजलि जो पाण में मसलो आहे मूं अवां जे चवण ते शादी त करे छॾी हाणे महिरबानी करे अवां मुझे ऐं अंजलि जी ज़िंदगीअ में दख़ल अंदाज़ी न कयो अजी दे ॾिस असीं घर जा वॾा आहियूं ऐं वॾनि जा फ़ैसिला हमेशह वॾा हूंदा आहिनि हा हा अवां वॾनि अॻे मूंखे जेको आहे न टोपी पाराई ऐं हाणे वरी मूंखे पगूं बदिराईंदा अजीत जा पी अगर तू माठ करे वेही रही है न त हिन घर में सुख ऐं शांति हुजे आ पर तोखे अंजलि जी अलाए कहिड़ो जादू करे छॾियई है जो माठ करण जो नालो ही नथो वठी हाँ आऊं माठ तो करे वेही रहा पर एतिरो यादि रखजो घड़ियाल कॾहिं ॿारे ते बि ॿारे ते न ईंदो ज़ुल्म जी जॾहिं इंता घटि थींदी त आसमान ते सते आसमान ते रड़ वेंदी ॾिसो कुछ ख्याल कयो हिन घर में मालिक जो केर न वसे पाण ते सभु खाक न थी वञूं निभाग जी निशानी ये मंडका दुनिया के न देखा पंहिंजी चाल सीधी कर मम्मी आऊं शौक़ मां कोन पई मंडगाया मुंहिंजे टंग में तमामु घणी तकलीफ़ आहे हाँ पिट तुझो तो पिट का
ख़त्म नथो थे तुझे इन पिटकारे असां के तबाह ऐं बर्बाद करे छडियो आहे बाक़ी छडियो छा थई शायद मुखे मारे पोई तू मुंहिंजी जान छडींदी आहे पुट अजीत हिन मनो छोरी जे पोयां तू मरण जो गालियो न कर मरण तुझा दुश्मन अमा जिंदगी में सच्ची बुधाए तंग थी वियो आहियां या त आऊं मरा या त हीअ मरे बिनी मां हिकिड़ो त सुख जो साह खणे तव्हां मरण जी ॻाल्हि न कयो जंहिंजी जेतिरी हयाती हूंदी उनखे गुज़ारणी पवंदी आउं मालिक दर अरदास थी कयां तव्हां हमेशा सुखिया हुजो हले भगत फिर वही दिए वजू अरदासूं भी करी वाह पेट में नांग ऐं ॿाहिरां चाल मोरन वारी वाह अम्मा हीअ हाणे ज़हनी तवाज़ुन भिटाए वेठी आहे हाणे त पई नाटक करे इहे जे हाल रहिया त हिननि खे शरण जी अस्पताल में भर्ती कराइणो पवंदो हाणे हल त पाण हलूं जे हिन सां गॾु रहियासीं त पाण बि किथे चरिया न थी वञूं ही मुंहिंजे कंद में अलाए कहिड़ी मुसीबत अची लॻी आहे ऐं मुंहिंजा माता पिता मूंखे माफ़ कयो ऐं मुंहिंजा मालिक मूंखे माफ़ कयो आउं हाणे थकिजी पई आहियां हिन रोज़ रोज़ जे मरण खां आउं हिन ख़ूबसूरत ज़िंदगी जी जंग हारे चुकी आहियां मुंहिंजा मालिक आउं जीअण थी चाहियां पर तव्हांजा ई ज़ालिम इंसान मूंखे जीअण नथा ॾियनि अम्मा मूंखे माफ़ कजो बाबा मूंखे माफ़ कजो अम्मा आउं पंहिंजे पाण मरे थी बाबा मूंखे माफ़ कजो रुनी 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 ही मुंहिंजी दिल आहे रुनी गुरु ज़माने मूंखे ॾाढी तकलीफ़ आदिनी गुरु रुनी 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 ही मुंहिंजी दिल आहे रुनी गुरु ज़माने मूंखे ॾाढी तकलीफ़ आदिनी गुरु ज़माने मूंखे ॾाढी तकलीफ़ आदिनी गुरु ॾुखियो ॾाढो मुआशिरो फ़क़ति तुंहिंजो आसिरो फ़क़ति तुंहिंजो आसिरो रोही रोई गोड़नि सां धरती बिनी गुरु ज़माने मूंखे ॾाढी तकलीफ़ आदिनी गुरु मुझो न कोई तो सिवा तू ही दर्द जी दवा मुझो न कोई तो सिवा तू ही दर्द जी दवा लोक जी मेहरन खां मुंहिंजी दिल आहे ॾिनी गुरु ज़माने मूंखे ॾाढी तकलीफ़ आदिनी गुरु